सतराम शरण सतराम शरण बोल सतगुरु साहेब की जय। साचो सतराम। पासाओ परम प्यारे प्रदीप कुमार अरुण मंदान ऐं मंदान परिवार के प्यार सां अरुण जे नंढड़े दी खुशी में रचाया अज हिन सुहाने सत्संग समारोह में उन सचे साईं जी आसीस पाए रहा आहियूं। सुहिणे शुभ अवसर ते परम प्यारे प्रदीप कुमार अरुण मंदान परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। कहते बार जो जन्म हकीकत में इंसान सां गॾु इंसानियत जो जन्म हूंदो आहे, जिते रहमत सां गॾु पंहिंजे फर्ज़नि जी दुनिया शुरू थींदी आहे। उन मालिक पंहिंजी रहमत कई असांजी गोद में ॿार ॾिनो, इंसान आयो। उनखां बाद असांजो फर्ज़ बनदो आहे त उनखे सही इंसान बणाए। इहो कमु उहो असांजो हूंदो आहे, उन मालिक जो न हूंदो आहे। छाकाणि त उन ॿार सां गॾु प्यार, इज्जत, मान, शान, सुख, समृद्धि, पंहिंजी चाहतुनि जी मंज़िल, इहा सभु असांजी रखियल हूंदी आहे। असां पंहिंजे ॿार जे लाइ केतिरी सोचूं बणाए रखंदा आहियूं, केतिरा ई सपना सजाए रखंदा आहियूं। ऐं असां सभु इंसान जेके बि आहियूं, असां जॾहिं बि कुछ बनाईंदा आहियूं, असांजी सोच तमाम ऊंची ऐं बहितर हूंदी आहे। पर असां सभु इन्ही खे भी चङे नमूने समझंदा आहियूं त उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां सभु उहो कुछ कंदासीं। कंदासीं ई न त थींदो छा? इन करे असांखे कंहिं भी चीज के समझण जे लाइ या उनखे बणाइण जे लाइ उनजे अॻु ऐं पोइ खे, नफ़े ऐं नुक़सान खे अॻु में ॾिसणो पवंदो आहे।
इन करे असां ॾिसंदा आहियूं असां जेको बि कमु कंदा आहियूं त अॻु में उनजी पूरी जांच कंदा आहियूं, पूरी समरी बणाईंदा आहियूं, एस्टीमेट कढंदा आहियूं त छा लॻंदो, छा ईंदो, केतिरो बचंदो, केतिरी महिनत थींदी, कहिड़े नमूने कमु थींदो। इन करे जेको बि कमु कयूं अॻु में पढ़ंदासीं, लिखंदासीं, सिखंदासीं, उते वेही करे उनखे जाचींदासीं। ईअं कोन हूंदो असां चऊं हे असां कारोबार कयूं, असां हिकदमि दुकानु खोले ऑफिस खोले करे वेही रहूं। सभु कुझु अॻु में ट्रेनिंग हूंदी आहे, अॻु में ॾिसंदा आहियूं, जांच कंदा आहियूं, सभु कुझु अॻु में तैयारी करे उनखां बाद ई कुझु कंदा आहियूं। ऐं जॾहिं बि कुझु कंदा आहियूं त पोइ इनखे इहो बि ॾिसंदा आहियूं त उनजो नतीजो छा निकिरंदो, ऐं इहो बि ॾिसंदा आहियूं जंहिं जंहिं इहो कमु कयो आहे उनजो नतीजो कहिड़ो साम्हूं आयो आहे। जेके जेके उहे कमु करे आया आहिनि नुक़सान में या नफ़े में, कमु इज़त वारो आहे या रुसवाई वारो आहे, कमु करणु खपे या न करणु खपे। असां हर हिकु चीज़ जी पूरी जांच कंदा आहियूं, सभु कुझु ॾिसंदा आहियूं, पोइ कुझु कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं उन जो असांखे साम्हूं रिज़ल्ट सही ॾिसण में ईंदो आहे त असां कमु कंदा आहियूं, जेकॾहिं सही ॾिसण में न ईंदो उबतो हूंदो आहे, छॾे ॾींदा आहियूं। त इहा चीज़ असां इंसान सभु अपनाईंदा आहियूं, इन ते सभु अमल बि कंदा आहियूं। ऐं जॾहिं बि कुझु असां शुरू कंदा आहियूं त उन वक़्तु पंहिंजी सोच में बहितर कंदा आहियूं। असां कोई दुकान, कोई ऑफिस, कोई घर, कोई कारोबार, कोई जॉब, कुझु बि हुजे, कोई रिश्तो, कोई नातो, कुझु बि जोड़ींदा आहियूं, कुझु बि बढ़ाईंदा आहियूं त उनखे जेको ई कुझु कंदासीं उनखे इहो बि ॾिसंदा आहियूं त हाणे कीअं कंदासीं, पोइ उनजो छा सुख वठंदासीं, कीअं कंदासीं। पैसो कोई कारोबार कंदा आहियूं त पोइ उनमें केतिरी इनकम थींदी, उनखे छा में इस्तेमालु कंदासीं। घर जो सुख, शान शौकत, उथी वेठी बहितर अंदाज़, का गाॾी वठंदासीं चवंदासीं पाण चङे नमूने वेंदासीं, चङे पासे वेंदासीं, ॿारनि खे सुख थींदो, पाण खे सुख थींदो। जेको बि कुझु असां कंदा आहियूं उनजी सोच असां बहितर कंदा आहियूं। इन करे जॾहिं बि असां कोई कमु कयूं या कुझु वठूं त पोइ हिकिड़ो नोट असां ज़रूरु लिखूं, असां इहो सभु कयूं था त छाजे लाइ, इहो सभु कुझु अॻिते वधिया आहियूं त छो वधणु चाहियूं था। भई ऑफिस या दुकानु खोलियूं था त छो, भई उतो इनकम थींदी, असांजे घर में सुख ईंदो, समृद्धि ईंदी, ख़ुशी हूंदी, ख़ुशहाली हूंदी, असांजा ॿार वग़ैरह सभु ख़ुशि हूंदा, असां बहितर ज़िंदगी गुज़ारींदासीं। जेके जेके चीज़ूं असां लिखूं, जेकॾहिं असां कुझु ग़लति करणु चाहियूं त इन करे असां ग़लति पासे वेंदासीं, ग़लति कमु कंदासीं, ग़लति सोच रखंदासीं त उहा बि असां लिखी छॾूं। भई मां इन करे कमु कयां थो, भई सभु कुझु मां ऐश इशरत कंदुमि, पंहिंजी मनमानी कंदुमि, जीअं वणंदो तीअं कंदुमि, जीअं वणंदो कंहिंखे चिबाटींदुमि, कंहिंखे कुझु कंदुमि, कंहिंजी गिला कंदुमि, ग़लति कुझु बि ग़लति कंदुमि। असां सभु उहो बि लिखूं। असां मुंहिंजो कोई अहिड़ो आहे
जेको कम जी शुरुआत, जॉब जी शुरुआत, कंहिं बि चङी चीज जी शुरुआत पंहिंजूं ग़लति ॻाल्हियूं लिखे। जॾहिं बि कुझु करूं असां लॻे भई हे खाईंदासीं पीअंदासीं ऐं शर्त कंदासीं, ग़लति पासे वेंदासीं, ग़लति कमु कंदासीं। कोई अहिड़ो आहे असां में? कंहिंजी उन वक़्तु सोच बि वेंदी आहे, कंहिंजी बि न। लेकिन चङियूं ॻाल्हियूं असां सभु ज़हन में रखंदा आहियूं। पंहिंजे घर जी ख़ुशी ख़ुशहाली, ॿार, घर, परिवार, दान पुण्य, चङे पासे इज़त शान मान, सभु कुझु इहो हूंदो आहे। असां जॾहिं गाॾी में वठंदा आहियूं तॾहिं बि इहा सोच हूंदी आहे भई पंहिंजो शान मान हूंदो, असां चङे नमूने वेंदासीं, किथे इज़त सां पहुचंदासीं, कंहिं चङे पासे वेंदासीं। त ॾिसंदा आहियूं कंहिं मंदर में बि वेंदासीं, कंहिं संत में बि वेंदासीं, तॾहिं बि थोरो आसीस वठंदासीं। आसीस कयो, गाॾी कयो, तॾहिं बि चवंदासीं दर्शन करणु ईंदासीं, ॿिए पासे चङे पासे वेंदासीं। बाद में कॾहिं चयो आहे गाॾी वठंदासीं कि चङे पासे ग़लति पासे वेंदासीं, ग़लति रस्ते ते वेंदासीं, ग़लति तरीक़े सां वेंदासीं। कॾहिं असां कुझु चयो आहे? कॾहिं असांखे सोच में बि ईंदो आहे उन वक़्तु? त जेका चीज जंहिं सोच सां असां कंदा आहियूं, ऐसा जॾहिं बहितर सोच रखंदा आहियूं, असांखे मालिक जी रहमत बि ओतिरी चङी मिलंदी आहे, असांखे सभु कुझु मिलंदो आहे। छाकाणि त असां सभु कुझु चङाई जे लाइ वरितोसीं। पर जॾहिं असां उहो सभु चङाई जे लाइ पाए करे उन सां कुझु ग़लति कंदा आहियूं, उनजा उबता पेर खणंदा आहियूं, उनखे उबते तरीक़े सां ख़र्च कंदा आहियूं, उबते नमूने हलंदा आहियूं, उबता तौर तरीक़ा अपनाईंदा आहियूं, त पोइ उते सभु कुझु ख़तमु थींदो आहे। उते ज़िंदगी में डगमगाहट थींदी आहे। छाकाणि त असां ॿिए सां न पंहिंजो पाण सां बेईमानी कईसीं, पंहिंजो पाण सां खोट कईसीं। ॿिए सां न पंहिंजो पाण सां विश्वासघात कयोसीं। ॿिए सां न असां पंहिंजो पाण सां धोखो कयोसीं। ऐं जॾहिं असां पाण सां बि धोखे को न मुड़ंदा त पोइ असांजो जीवन डगमगाईंदो आहे। पोइ उते कंहिं बि रूप में अचे, ज़िंदगी में लाह चाढ़ा अचनि, कारोबार में अचनि, घर में हुजनि, परिवार में हुजनि, कंहिं में बि हुजनि, सभु कुझु डगमगाहट पैदा थींदी आहे। हर चीज़ में डगमगाहट अचणु शुरू थी वेंदी आहे। असां घर बनाईंदा, घर बनाईंदा आहियूं सुख समृद्धि शांति बहितरी पंहिंजी ज़िंदगी खे बहितर अंदाज़ सां ख़ुदि हलाइण जे लाइ। घर बनाइण खां अॻु, शादी करण खां अॻु केतिरा ई सपना सजाइबा आहिनि। पर जंहिं नियत ऐं सोच सां घर बनायोसीं, जॾहिं उन ते अमल न कंदा आहियूं त पूरो घर, सोच स्वर्ग जी हूंदी आहे पर बणिजी नरक वेंदो आहे। उहो कंहिं ॿिए जे करे कोन्हे बणिबो, पंहिंजे करे बणिबो आहे। छाकाणि त असांजी जेको सोचियोसीं उन उबतड़ थी वेंदो आहे। ॻाल्हाइण, उथण वेहण, खाधा पीता, तौर तरीक़ा, अंदाज़, अच वञ, नज़र, नियत, सभु कुझु जॾहिं बदिलबी त सभु कुझु, छाकाणि त पंहिंजो पाण सां धोखो कयोसीं। जंहिं नियत सां कयोसीं उन नियत ते पाण न बीठासीं। जेका सोच पाण रखीसीं उन सोच ते पाण अमल न कयोसीं, पोइ ज़िंदगी डगमगाइबी आहे। तंहिंजे करे जॾहिं बि असां कुझु सोचींदा आहियूं, कुझु बहितर कयूं, त उन वक़्तु जंहिं मक़सद सां, जंहिं नियत सां, जंहिं सोच सां बणायोसीं, असांखे उहे चीज़ूं हमेशह यादि रखणु खपे।
इन करे उन वक़्तु असां हिकिड़ो पेन पढ़े ते पंहिंजा लिखी ज़रूरु छॾूं त मां हिननि जे करे इहो कयां थो, कारोबार बिज़नेस घर परिवार शादी गाॾी जेको बि कुझु आहे भई मां कयां थो वठां थो छो कयां थो, इहा हिकिड़ी नोटबुक असां वटि ज़रूरु हुजणु खपे। ऐं पोइ उनखे यादि पंहिंजे रूम में फ्रेम करे रखी छॾूं, यादि उनखे करे कॾहिं पढ़ूं ज़रूरु मां कहिड़ी नियत सां छो कयो, छो वरितो, उन ते मां केतिरो अमल करे रहियो आहियां न करे रहियो आहियां, सही पेरनि उबता पेरनि असांखे ज़रूरु हुजणु खपे। साॻे नमूने जॾहिं असां ॿार जी चाहत रखनि तॾहिं बि उनखे सेहतमंद हेल्दी बहितर ॿार ॾिसणु चाहींदा। जॾहिं ॿार ईंदो आहे गोद में त पोइ उन जे लाइ असां केतिरो कुझु सोचींदा आहियूं, एतिरो बहितर थींदो, संस्कार हूंदा, बहितर हूंदा, गुण हूंदा, इख़लाक़ हूंदा, किरदारु हूंदो, पढ़ाई लिखाई हूंदी, असांजो नालो रोशन कंदो, सहारो थींदो, हर ॻाल्हि खे सम्झंदो, उन लाइ केतिरो केतिरो सुठियूं ॻाल्हियूं सजाए करे रखंदा, चङियूं आदतूं हूंदियूं, बहितर हूंदो, एतिरो अॻिते वधंदो, शान मान वधाईंदो, अलाए केतिरियूं चङियूं जॻह उनजे लाइ केतिरो कुझु कंदा। उनजे लाइ एतिरो त असां कुझु कंदा आहियूं जो अचण सां ई अञा पेट में ई हूंदो आहे, उनखां अॻु में ई पंहिंजो सभु कुझु निछावर करणु शुरू करे छॾींदा। ॾिसंदासीं अञा ॿार माउ जे पेट में हूंदो आहे तॾहिं बि के पार्टी हुजे, दावत में हुजे, किथे वञिणो हुजे, तॾहिं बि ख़्यालु घर में हूंदो आहे, तॾहिं बि असांजी सोच हूंदी आहे त ॿार आहे उनजो संभाल करणी आहे, उनजो उथी वेठी खाधो पीतो सभु घर जो सभु जो ख़्यालु रखिबो आहे। ऐं जॾहिं ॿार ईंदो आहे तॾहिं बि ॾिसंदा आहियूं जहिड़ी दावत हुजे, जहिड़ो हुजे, कंहिं में माहौल में हुजे, किथे जल्दी घर वञण जी कोशिशि कंदासीं, हर ॿार ॾे पहुचणो आहे, मूंखे ॾिसणो आहे, छा करिणो आहे, कॾहिं वेंदासीं, कॾहिं मौज़रत कंदासीं, वेंदासीं बि न। यानी ॿार ते असां पंहिंजो सभु ख़ुशियूं उहे असां निछावर करणु चाहींदा आहियूं, छाकाणि त मालिक ॿार ॾिनो उन पंहिंजो कमु पूरो कयो, हाणे असांजो कमु आहे। असल चीज़ आहे उनजी संभाल में असां कसर कोन छॾींदा। असल चीज़ हूंदी आहे असां उनखे उहो कुझु ॾेई सघंदा आहियूं जेको असां कुझु चाहियोसीं, छाकाणि त असां कोई बि चीज़ इस्तेमालु करूं, काॾे बि वञूं, कुझु बि ग़लति हलूं, असांखे न लॻंदो आहे, लेकिन अगरि ॿार कुझु ग़लति करे, जो पेर ग़लति पासे वञे, ग़लति तौर तरीक़ा अपनाए, उहो असांखो बर्दाश्त न थींदो आहे, उहो असांखे सही न लॻंदो आहे, असांखे पंहिंजो महसूसु थींदो ई कोन्हे। कॾहिं कॾहिं अञा अहंकार ईगो पैदा थींदो आहे, कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे अञा सही साबित करण जी कोशिशि कंदा आहियूं, जेको मां कयां थो उहो सही आहे। पर जॾहिं अहिड़ो कुझु ॿाहिरि ईंदो आहे, ॿाहिरि में ईंदो आहे, त पोइ कुझु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। तंहिंजे करे ॿार खे बणाइणु उहो असांजो कमु हूंदो आहे, ॿार ॾियणु उहो मालिक जी रहमत आहे, ॿार खे बणाइणु उहो असांजो फ़र्ज़ु हूंदो आहे। ऐं पोइ ॿार असांजो बणिबो तॾहिं जहिड़ा जहिड़ा असां पाण थींदासीं। इन करे असां इंसाननि में कुदरत हिकिड़ी नेचर ॾेई छॾी आहे। जीअं ई ॿार सिर्फ़ु माउ जे पेट में हूंदो आहे, थोरो नंढो हूंदो आहे, असांजो जीवन बदिलजी वेंदो आहे। सवेर अचणु, हे करणु, देखभाल, घर जो ख़्यालु, खाधे पीते जो ख़्यालु, ग़लति वीचार न अचे, सोच न अचे, केतिरी ख़्यालु ईंदियूं आहिनि। इहो जेको शुरू में ई असांखे ॿार जी संभाल या उनखे सभु कुझु ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं,
उनखे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा आहियूं। उनजे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं उनखे असां हक़ीक़ी ख़ुशी ॾियूं, बहितर अंदाज़ ॾियूं, जीअं अॻिते हली करे उहो ॿारु ओतिरो बहितर थिए। छाकाणि जेकॾहिं ॿार खे संस्कार, गुण ऐं इख़लाक़ हूंदा त पोइ उहो असां शुरू में जेके ई ॾींदासीं जेतिरो बहितर थींदो, अॻिते हली करे गुणनि में पको थींदो, दुनिया में लाह चढ़ाईंदो, उनखे परवाह बि कोन हूंदी। ऐं जेकॾहिं उहे गुण ऐं इख़लाक़ न हूंदा, हुनजी मनमानी अॻु में ई वधी वेंदी, उनखे कंहिं चीज़ जी परवाह न रहंदी, मुराद ऐं इख़लाक़ न रहंदी, उनजो किरदार ई दगबगाइणु शुरू थी वेंदो, उनजी मनमानी वधणु शुरू थी वेंदी, उहो पंहिंजी हलाइणु शुरू करे छॾींदो, कॾहिं ॿुधंदो कॾहिं ॿुधंदो बि न। ऐं पोइ उहा चीज़ ॾाढो ॾुखियो कंदी रहंदी आहे, उहा चीज़ ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। तंहिंजे करे ॿार सां गॾु हक़ीक़त में ॿार जी परवरिश न थींदी आहे, पंहिंजो पाण खे बदिलाइण तो शुरू थींदो आहे। जेकॾहिं पाण खे सही कंदासीं त सभु कुझु सही थी वेंदो। पाण खे सही करण में थियासीं, हिकिड़े मां को सवालु कयो, जैसे वॾनि जी कोई इज़त न आहे, कंदो को ॿुधंदो न आहे, को ॾिसंदो ई न आहे, पंहिंजी मनमानी हलंदी आहे, उहो छो? अॼु जा ॿार ख़राबु आहिनि? मज़ो न, ॿार ख़राबु कोन्हे। जे अॻे असां हुआसीं ॿारनि जी वॾनि जी मुराद हूंदी, इज़त हूंदी, इख़लाक़ हूंदो, हाणे छो न आहे? मां चयो ॿार ख़राबु कोन्हे, असां पाण ख़राबु थी विया। ॿार त ॾाढा सुठा नी, असां ख़राबु थी विया। चऊं असां कीअं ख़राबु थिया? मां ॾिसो असां सभु जेके ई वेठा आहियूं, असांजा वॾा हुया उहे कीअं हुया? असांजा वॾा जेके हुया उहे जॾहिं पीउ थींदा, ॾाॾा थींदा, नाना थींदा, मामा थींदियूं, ॾाॾियूं थींदियूं, नानूं थींदियूं, उहे सभु पीउ ऐं ॾाॾा लॻंदा जेके बि आहे। कोई पीउ थींदो लॻंदो पीउ आहे, माउ थींदो लॻंदी माउ आहे, ॾाॾी लॻंदो ॾाढो हूंदो, भई परे को ईंदो त नानो हूंदो, भई परे को इज़त थींदी, हर को उथी करे मिलंदो, हुनजी शिकिल छबी उथी वेठी तौर तरीक़ो सभु कुझु ओड़ो हूंदो। हाणे जेके ई आहिनि, न पुर जो पतो पवंदो आहे, न पीउ जो पतो पवंदो आहे, न ॾाॾे जो पतो पवंदो आहे, न नाने जो पतो आहे। सभु पंहिंजो पाण खे हिकु जहिड़ा सभु रखियूं करे खड़ा आहिनि। जॾहिं हुननि रखियो ई पाण खे छोरो आहे त इज़त बि छोरनि वारी थींदा आहिनि। जॾहिं असां पाण खे बणाए बि छोरा रखंदासीं, भई छोड़ो ओड़ी चाल हलंदासीं, ओड़ा खाधा पीता, ओड़ी विधि, ओड़ी तरीक़ा, असां पीउ थिया कॾहिं? क्लेम तॾहिं कयूं जॾहिं असां पीउ ॾिसण में त अचूं, ॾाॾा असां ॾिसण में त अचूं। असांजी उथी वेठी किरदारु तरीक़ो ॾाॾे वारो हुजे त सही, साम्हूं वारो इज़त करे कंहिंजी करे, साम्हूं वारो ॾिसे त कंहिंखे। छोरनि खे कोई न झुकंदो, केरु झुकंदो? हर कोई चवंदो आवार आहे, केरु त कींदुसि। इन करे कमी असां में या ॿारनि में कोन्हे। ऐं मालिक असां सभिनी खे बणायो बि ओड़ो आहे। अॼु बि असां उन घटि थोरे कई आहे, अॼु बि उन असांखे अहिड़ो बणायो आहे जहिड़ो असां चाहियूं तहिड़ा असांजा ॿार अॼु बि थियण लाइ तयारु आहिनि। ॿार वीचारनि में कमी थोरे आहे, ॿारनि में कमी काई कोन्हे। ॿारनि खे ख़राबु कयो आहे त असां कयो आहे, ॿार ख़राबु किथे थिया आहिनि? ॿारनि ते मां करे ॾोह ॾींदो ई न। असां ॾिसूं उन मालिक जे हथ वॾनि ते एतिरी रहमत, असां जेको चाहियूं असांजी ॿुधंदो आहे। मालिक ॿार असांजी ॿुधंदा आहिनि। अॼु बि जहिड़ो असां चाहींदा आहियूं मालिक असांखे ओड़ो करे ॾींदो आहे। जेके ई आहियूं सभु असां सभु अॼु चाहींदा आहियूं असांजा ॿार पढ़नि लिखनि, कंहिं पोस्ट ते पहुचनि, होशियारु थियनि, चङा थियनि, कुझु बणिजी करे ॾेखारिनि। असां ॿारनि जे लाइ केतिरी सुठी सोच रखंदा आहियूं। असां ॾिसूं पंहिंजो पाण खे, US हुजे, UK हुजे, यूरोप हुजे, कैनेडा हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, गल्फ हुजे, जेतिरा बि दुनिया जा मुल्क आहिनि,
जेके घणनि मुल्कनि सां पंहिंजी भेट कंदासीं जेतिरियूं उन्हनि खे फैसिलिटीज़ आहिनि असां वटि कंहिं कंहिं ज़ीरो बराबरि बि कोन्हे, असां अञा पोइ थियो, असां वटि कुझु बि कोन्हे। उन्हनि खे एतिरो घणो कुझु आहे ॿारनि खे। एतिरियूं फैसिलिटीज़ हुजण खां बाद, सहूलियतूं हुजण खां बाद में बि जीअं असां चाहियो आहे तीअं असांजा ॿार पढ़ी लिखी बणिजी सभु कुझु थी करे ओड़ा बणजनि था, उते पहुचनि था, न सिर्फ़ु उन्हनि जा थियनि था पर किथे किथे उन्हनि खे बि बीट कनि था, उन्हनि खे बि पोइ छॾे वञनि था। यानी जहिड़ो असां चाहियो आहे ॿारनि तोड़ो असांखे बणिजी ॾेखारियो आहे। ॿारनि जो कहिड़ो ईंदो आहे? ॿारनि में त असां जेका चाहत रखी आहे, जेको कुझु चाहियो आहे उन्हनि त असांखे पूरो पंहिंजो जवाबु ॾिनो आहे। लेकिन असां ॿिए नमूने चऊं भई मुराद कोन्हे, इख़लाक़ कोन्हे, असांजो ख़्यालु कोन्हे, असांखे तक़ीदा कोन्हे। उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त उहे संस्कार गुण इख़लाक़ खाधो पीतो उथी वेठी असां ॿारनि खे ॾिनो ई न आहे। असां जेकर उनखे पढ़ाई लिखाई कुझु बणजणु सेखारियो आहे त उन्हनि बणजणु सिखियो आहे। असां उन्हनि खे इज़त मान शान गैरत वॾनि जो आदर सभु कुझु उहो सेखारी कोन्हे। उन्हनि वीचारनि खे ख़बर ई कोन्हे का थींदी आहे त उहे छा कंदा। हक़ीक़त असां ॿारनि खे ॾोहो ॾींदा आहियूं पर मां ॾिठो आहे ॿारनि वीचारनि खे पतो बि कोन्हे भई कोई इज़त मान शान वॾनि जो कुझु थींदो बि आहे, कुझु रखिणो बि हूंदो आहे, उन्हनि खे पतो कोन अथव। इन करे हर चीज़ को लापरवाह थी विया आहिनि, उन्हनि खे पतो कोन्हे। उन्हनि खे असां उहा ॼाण ॾियूं, ख़बर ॾियूं, वॾा संस्कार ॾियूं त अॼु बि उहे ओड़ो थियण जे लाइ तयारु आहिनि। उन्हनि में कमी काई कोन्हे। उहा कमी आहे त उहा असां में आहे जो असां पंहिंजी जान छॾाइण लाइ ॿारनि खे पढ़ो, असां को पैसा वठो, जेको वणे खाओ पीओ, जाॾे वणे वञो, असांजे न त को असांखे छॾो, बाक़ी जेको वणे उहो करो वञे। जॾहिं असां उन्हनि खे छॾे ॾिनो आहे, उन्हनि खे जहिड़ो तव्हांखे माहौल मिलियो, जहिड़ी संगत मिली, जहिड़ो संग मिलियो, वरी अञा घर में ॿाहिरि जहिड़ो असांखे ॾिठो खाईंदो पींदो ॻाल्हाईंदो, सभु असां हिक ॿिए सां इज़त वारा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, घर में इज़त वारो माहौल पैदा कयो आहे, पोइ ॿार वेचारा सॼो मोटाए करे ॾेई छॾंदा आहिनि। असां पंहिंजे घर में सभु कुझु हुजण जे बावजूद बि घर में छा उहो प्यार ख़ुशी ख़ुशी वधीक आहे या समय लफ़्ज़ उथी वेठी अंदाज़ कुझु उबता वधीक आहे बि कोई कोन, आहियूं बि पाण में। असां हर रोज़ पंहिंजे घर में ॾिसूं या ॿाहिरि ॾिसूं, असां कॾहिं आरती जी थाली खई या ॿारनि जे साम्हूं या कोई बोतल खोले करे वेही रहिया आहियूं, असां पंहिंजो पाण खे त ॾिसूं। कॾहिं हिकु दफ़ो को असां चङी ॻाल्हि घर में कई आहे या असांजा कॾहिं कॾहिं उबता लफ़्ज़ घणा निकिता आहिनि, असां कॾहिं पंहिंजो पाण खे त ॾिसूं। असां ॿारनि जे साम्हूं वेही करे पंहिंजा अंदाज़ बहितर कया आहिनि या अञा कुझु उबतो कुझु ॻाल्हायो, उबतो कुझु चयो आहे, पंहिंजो पाण खे त ॾिसूं। त जहिड़ो जहिड़ो माहौल असां ॿार खे ॾिनो आहे, ॿारनि उहो अपनायो आहे, वेचारो उन्हनि जो कहिड़ो ॾिनो आहे। पोइ असां पंहिंजी जान छॾाइण लाइ ॿारनि ते ॾेई छॾींदा। जॾहिं त असांखे पतो हुजणु खपे जॾहिं मां पीउ थिया ॾाॾो थिया, मां ॾाॾो या पीउ आहियां, असांखे इहा ख़बर हुजे असां ॾाॾा आहियूं या पीउ आहियूं। जॾहिं असांखे पंहिंजे पीउ थियण जो ई पतो कोन्हे त पुटु असांजो काॾो थींदो। पहिरियों असां ॾिसूं, असां पीउ थियूं, असां ॾाॾा थियूं, असां नाना थियूं, असां मामा चाचा थियूं, असां पाण खे ॾिसूं। जेकॾहिं असां थियूं हा उहे न थिया आहिनि त पोइ असां हुनखे कसूरवार ठहिरायूं। जे असांजी पीउ ॾाॾा नाना बाबा न थियूं, असांजी मामा ॾाॾियूं न थियूं त ॿार असांजा कीअं थींदा। इन करे असांजा ॿार न थिया। ॿार असांजा ॾाढा सुठा नी, अॼु बि जहिड़ो असां चाहियूं ओड़ा नी। ॿार असांजो हिकु बि ग़लति कोन्हे, असां पाण थोरा ग़लति। छाकाणि
असां पंहिंजी जान छॾाई आहे, पंहिंजूं ख़राबियूं छॾण लाइ असां वॾा तयारु कोन। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं असां पियूं थियूं न, पर हुजूं पियूं। असां जो मां कोई कमु न कयां, पर मुंहिंजो बैंक बैलेंस मुंहिंजो हाई क्लास हुजे, त पोइ छा थींदो? मां कोई जॉब न कयां, पर मूंखे पोस्ट अहिड़ी हुजे मुंहिंजे मुंहुं मुंहिंजो जेको निकिरे उहो थिए। असां सभिनी जी सोच उहा थी वई आहे। असां बणजण जे लाइ करण लाइ तयारु कोन, लेकिन असां चवंदा आहियूं असां हुजूं सभु कुझु, लेकिन हक़ीक़त में उहा कमी जेका आहे उहा असांजी हूंदी आहे। छाकाणि त कुदरत असांखे नेचर में विधो आहे त पाण खे बदिलाए। इन करे ॿार पेट में हूंदो आहे अञा, तॾहिं बि असांजो ध्यानु ॿार में हूंदो आहे। ऐं ॿार अञा पैदा थींदो आहे, असांजूं तक़रीबन ख़ुशियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, असांजूं सभु ॿार में शामिलु थी वेंदियूं आहिनि। पर अॻिते हली करे वरी असां भुलिजी विया आहियूं, वरी असां ग़लती कंदा आहियूं, पोइ असां मार ते मार खाईंदा आहियूं। ऐं पोइ जेका मार खाईंदा आहियूं उहा ख़तरनाक मार हूंदी आहे, उहा ॾाढी ॾुखी मार हूंदी आहे। छाकाणि त जॾहिं जॾहिं असां पंहिंजा फ़र्ज़ पूरा न कंदासीं, उबता थींदासीं, उनजा ज़िम्मेवार असां। छाकाणि ॿार असां पैदा कयो आहे, त पोइ ॿार जे पूरे संस्कारनि गुणनि उनजे पापनि पुञनि जो ज़िम्मो असांजे मथां आहे। जहिड़ो असां हुनखे बणायूं तहिड़ा उहे थींदा। अॼु न बाद में बि, छाकाणि जेको कुझु कंदा असां सम्झंदा आहियूं असां ॿार खे पैसा मेड़े करे ॾेई छॾंदासीं जेको थींदो, सॉरी, पोइ धर्म नीति जो हिकिड़ो सलोक आहे, पूत सपूत धन क्यों संचय, पूत कपूत धन क्यों का संचय। भई जेकॾहिं औलाद सुठी साले ॾाढी चङी आहे त पैसो गॾु करे छा कंदासीं? जेकॾहिं औलाद सफ़ा निधारेदा कंहिं कम जी कोन्हे, पहिरियों उबता कंदासीं, त पोइ बि पैसो गॾु करे पोइ छा कंदासीं? हिकिड़ो बहितरीनु मिसाल आहे, ॾाढो सुठो। हिकिड़ो पंडित हो, वीचारो ॾाढो सुठो, सभु सां चङो हलंदो, पंहिंजो विधि विधान सां कमु रखंदो जेको बि हुयो। पोइ उन हिकिड़ी गांइ पाली, गांइ जे लाइ हिकिड़ो नौकर रखे, नौकर गऊशाला में कमु कंदो हुयो, जेको चवंदो हुउसि उहो कमु कंदो, वीचारो हलंदो पियो। इहे कुझु साल नौकर हलियो ऐं कुझु वक़्त खां बाद जो नौकर गुज़ारियो। हाणे पंडित हो, पाण बि सम्झो, घर वारनि खे बि सम्झाए, ॾाढो होशियारु हो। भई संसार में जेको आयो आहे वेंदो ज़रूरु, बणियो आहे ठहंदो, ठहियो आहे रहंदो ज़रूरु। पाण खे बि वरी सुकून में रखियो, ॿियनि खे बि सुकून में रखियो, घर वारनि बि ठीकु आहे, जेको थियो सो थियो, इहो त संसार अचणो वञण जो नालो आहे ई सही। हिन वरी जो कमु हलियो पियो, ॿियो रखे या कीअं बि थियो। 2-3 साल गुज़री विया, नौकरनि जो मरी वियो। हिकु ॾींहुं हिकु गऊशाला में ॿार घर में जो घुमंदो खड़ो, हिन खे साम्हूं नौकर नज़र आयो। हाणे आम माण्हू ॾिसी करे ॾकी वञनि, भई जिन आयो आहे, जेको बि आहे छड़ो पतो पइजी वञे जिन अचे, मरीज़ कड़ो को बि हो न, पर हे पतो पंथे तो हिनखे पतो भई इहे चीज़ूं थींदियूं रातियूं ॾींहुं। सो हिकदमि मूंसां ॻाल्हायईं, अड़े तूं त 2-2.5 साल अॻु मरी वई न? चए हा मां मरी वियुमि। चए पोइ तूं कीअं मुठी आयो, हिते घुमंदो वरंदो आहे, काॾो आयो आहे, छा कयोसीं? चए न मां मरी वियुमि, उते पहुतुमि, सो मूंखे उते नौकिरी लॻी आहे, सो मूंखे नौकिरी मिली आहे, मूंखे हाणे त ॾाढी सुठी नौकिरी आहे, सो नौकिरी जे करे मां ईंदो वेंदो रहंदो आहे। उते तोखे नौकिरी मिली आहे, छाजी नौकिरी मिली थी? चए छा हाणे मूंखे जमदूत बणायो अथनि।
जंहिंजो साह कढणो हूंदो आहे कंहिंखे हूंदो आहे ॾिसां थो ॿिया बि सॼियूं नौकिरियूं आहिनि जेके आहिनि पोइ मूंखे उहा नौकिरी मिली आहे मां साह कढणो हूंदो आहे कंहिंखे हुते ईंदो आहे साह कढणु चए नौकिरी मिली आहे उहा बि जमदूत जी उहो छा थींदो आहे चए छा आहिनि लाइ जेको इंसान हर बार चङा कम करे हर बार सुठो थी करे रहे हर बार बहितर अंदाज़ थी करे रहे पोइ उनखे जेको आहे त पोइ 100 बार अगरि उहो सांदे स्वर्ग में वञे त पोइ उनखे इंसान बणाए करे देवता जी जोन मिलंदी आहे उहो देवता थी वेंदो आहे पर 100 बार सांदे स्वर्ग में वञे एतिरो 100 जनम जेके नी पोइ पंहिंजे पाण खे एतिरो चङो कराए जे स्वर्ग में पहुचे उनखे जेको आहे देवता बणाए पोइ देवता थी वेंदो आहे ऐं जेको इंसान हर बार ग़लति कमु करे हर दफ़े पाप करे हर दफ़े ॾोह करे ग़लति हले पंहिंजा तरीक़ा न सुधारे अगरि उहो 100 बार नर्क में वञे त पोइ हुनखे दैत करे छॾींदा भई हे राक्षस आहिनि जेको ख़तमु करो जेको बि आहे पोइ दैत उहे बि जेको आहे त संसार में उहे बि कानून आहे भई अॼु ताईं चङो बणजण जे लाइ त सभु इंस्टीट्यूशन्स हूंदा नी सभु सेंटर ठहंदा नी पर ख़राबु थियण जो अॼु ताईं को सेंटर थोरे आहे ख़राबु दर को पाण थी वेंदो आहे जेको बि आहे उते कोई सिखणो थोरे पवंदो आहे चङो ॻाल्हाइणु चङो हलणु डिसेंट बणजणु पर्सनैलिटी जेके बि आहिनि इहे सभु कोर्स त आहिनि इख़लाक़ किरदारु संस्कार उन्हनि जा त सभु केंद्र हूंदा नी अॼु ताईं को हिकिड़ो आहे जंहिंमें बुराइयूं ख़राबियूं ग़लति लफ़्ज़ ग़लति अंदाज़ सेखारिया वञे दुनिया में अॼु ताईं हिकिड़ो बि कोन्हे पर उहे त सभु पंहिंजो पाण सिखियल हूंदा आहिनि हर को पंहिंजो पाण सिखंदो आहे अॼु ताईं सिखण जे लाइ कोई इंस्टीट्यूट थियो कोन्हे ऐं कोई चवे कई ट्रेनिंग वरिती आहे कई पाप जी गुनाह जी ग़लति हलण जी उहा कई अॼु ताईं काई कोन्हे थी त साॻे नमूने जेको इंसानु 100 बार जेको आहे उहो पाप करे 100 जनम नर्क में वञे पोइ उनखे जेको आहे दैत बनाए छॾींदा आहिनि सो जेको दैत बणंदो आहे उहे सफ़ा निपट हूंदो आहे कंहिं कम जो कोन्हे हूंदो सभ जो तजुर्बा उहे थियल हूंदा अथसि पोइ कंहिं न कंहिं कम सां लॻाए छॾिबो आहे बाबा ठीकु आहे हे कमु कर सो मूंखे जेको आहे जमदूत जी नौकिरी ॾिनऊं 100 बार मूंखे नर्क जा पूरा थिया सो मूंखे कयो अथई जमदूत सो इन करे हाणे तजुर्बो चए थो जो उहे ई आहे उहे तूं सफ़ा निपट सभु जेके ख़राबियूं आहिनि उहे राम ते राम त उहे ई आहिनि कुझु तोखे बणिबो कोन सिखियल सभु कुझु आहे इन करे वञी करे पंहिंजा साह सिकाए करे जेको अहिड़ो तोखे थींदो हर बार तोखे ट्रेनिंग जी ज़रूरत बि कोन्हे सो मूंखे जमदूत बणायो अथनि चइबो हाणे कीअं आहियो मां चवां फलाणो आहे सो हुनखे 2 कलाकनि खां पोइ खणंदोमांसि साह कंदोमांसि उनखे खणणु आयो आहियां सो 2 कलाक पिया मां बि घुमंदो आहियूं पर जेसि ताईं त घरो थींदो वञा मां कॾहिं कॾहिं ईंदो आहियां तोसां अॼु मुलाक़ात थी आहे सो प्रेम हुयो मां बि त ॾिसणु ईंदो आहियां अॼु वरी तोसां मुलाक़ात थी वई आहे चइबो इहो मर्दो इन जे घर में त जेको आहे हफ़्ते 2 ॾींहं शादी आहे इहे त मुहूर्त लाइ अचण वारा नी अॼु मां कोई टाइम वठी विया आहिनि चए मुहूर्त सदा करे नी पर 2 कलाकनि खां मां पूरो कंदोमांसि चए 2 कलाकनि खां पूरो कंदुसि चए हा चइबो कीअं मरंदो चए बसि कुझु खाईंदो कुझु कंदो पेट में सूरु पवंदो तड़फंदो ॾाढो सभु चवंदा पेट जे सूर में पंहिंजो खाधो कुझु फूड पॉइज़न थियोसि या छा थियो खाधे कुझु मारे केरु तकींदो हर को चवंदो पेट में सूर जे करे तड़फी तड़फी ॿियो माते छा थींदो सो पेट जे सूर को तड़फी तड़फी मरंदो सो मारींदोमांसि त मां चए ठीकु आहे उनखां मोकिलाए चए ठीकु आहे हाणे हूअं ईंदो आहीं जॾहिं जॾहिं अचणु थी पियो भला मुलाक़ात कजांइ पियो मां सां मिलजांइ पियो जॾहिं जॾहिं उसे पासे में अचे त मिड़ई ॿाॾीअ फेरो ॾिजांइ पियो चएसि ठीकु आहे सो हे जीअं घड़ी को मुहूर्त वारा आयसि ऐं ॾाढा पना उथलाया ॾाढा टिपड़ा खोलिया पोइ खोलिया हिनखे ख़बर 2 कलाकनि खां मरंदो हाणे मूंखे ॿुधाए विया सोचियोसीं हाणे मुहूर्त कढी ॾे जेको शुभ मुहूर्त हुजे शुद्ध हुजे ऐं ॾाढा पना फेरिया फेरे बि जल्दी जो टाइम न थी थो वञे उनखे यार मुहूर्त शुभ पोइ जेको ॾिसण में थिए थो तुंहिंजो मुहूर्त अची वियो आहे तूं जल्दी घर में अची हाणे ॿुधाए थो वियोसि
चए मां जो मुहूर्त कहिड़ो आयो आहे? चए यार तो जी जो कान तो जा पर पुरानी उमिरि पूरी थी कि तूं जल्दी घर वञ ॿार सां मिल। इन करे अॼोको ॾींहुं तुंहिंजो सुख जो गुज़रियो त पोइ वरी सुभाणे मुहूर्त करंदासीं, थियो त पोइ जा मुहूर्त छाजो करूं जेको बि आहे। यार मूंखे कुझु आहे कोन, सभिनी जो त चङा भला आहियूं, त छो थींदो? चवंदा यार हाली त घर वञो, मूंखे चङी चीज़ कोन थी लॻे। हाणे जेको टिपणो ॿुधाए थो उहो ॿुधाए थो चङो संकेत न आहे, निशान इशारो चङो न आहे। इन करे तुंहिंजी पूराई थियण वारी आहे, वञ बि सिधो घर। ऐं हिनखे घर मोकिलिया, सभई खिलनि था, हरू भरू पंडित असांखे चयो आहे, छा थींदो? सभई ख़ुशि वेंदा। और जेके महिमान वग़ैरह हुया मुहूर्त वारा गॾु वेंदा, अञा कुझु खाधऊं त हिन खे पेट में सूरु पियो, ऐं पेट में सूरु पियो, थोरी देरि में तड़पी तड़पी मरी वियो। चयो यार पंडित त वॾो होशियारु, भला हुन अॻु में ई ॿुधायो भला तुंहिंजा पर पूरा ॾींहुं जेको बि आहे। हाणे हुनखे त जमदूत ॻाल्हि करे वियो सॼी। पोइ कॾहिं बि पोइ जमदूत ईंदोसि, कंहिंखे खणणो हूंदोसि, तकलीफ़ हूंदी आहे, दिन को फेरो ॾेई वेंदो, हे खे ॿुधाए छॾंदो। हिन जा बि किताब धंधो ॾाढो सुठो हलंदो पियो हूंदो। हिकिड़े ॾींहुं हे उहो आयुसि जीअं नौकर, जमदूत वारो ॾाढो ख़ुशि करो हुन सां ॻाल्हाईंदो वेठो। उनखे यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तूं हे बि ॾाढो सुठो, मां ॾे कमु बि ॾाढो चङो कई, हक़ीक़त तूं आएं बि ॾाढो, हाणे बि मां सां ओॾो ई हलंदो आहे, पर यार मूंखे स्वर्ग ऐं नर्क घुमण जो शौक़ु आहे, मूंखे उहो घुमाए अचु कंहिं ॿार। नर्क ऐं स्वर्ग घुमण जे लाइ पोइ तुंहिंजो भाई तोखे बि हलणो पवंदो। ॿियनि खे ॾस ॾींदो आहे, आयो कहिड़ो ॾींहुं हाणे वरी तोखे ई पहुचणो पवंदो। चए न मूंखे हलणो न आहे, पर मूंखे घुमणो आहे। चए भई छो? तोखे त सॼी ख़बर आहे स्वर्ग छा आहे नर्क छा आहे। चए ॾिस न, पढ़ियल ॿुधल ॻाल्हियूं मुंहिंजूं सभु आहिनि, जेतिरियूं बि आहे, पर अॼु ताईं ॾिठल त कुझु बि न आहिनि। इन करे मां उते वञी करे ॾिसी ईंदुमि उते कीअं आहे। जेका ॻाल्हि मूंखे ॿुधाए ॾिसण खां पोइ ॿुधाइण में मज़ो ईंदो या सुठी लॻंदी, ॿुधणु पढ़ण में थोरे ईंदी। ॾिसण त का अलॻि चीज़ हूंदी आहे। ॾिसणु कीअं थींदो? भई जीरो माण्हू कीअं ॾिसी सघंदो? ज़ाहिर आहे मोए खां पोइ हलंदो। चए तूं हाणे कमु तुंहिंजो उते कीअं आहे? चए न मां हुते तोसां गाॾी ते रही करे मां हमेशह पंक्चुअल रहियो आहियां, सभु कमु टाइम ते सिधे नमूने कंदो आहियां। इन करे सभु जेके बि ऑफिसर आहिनि, धर्मराय हुजे, यमराज हुजे, ॿिया हुजनि, सभु मूंखे ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं मुंहिंजे कम जी साराह कंदा आहिनि, मूंखे इज़त बि कंदा आहिनि, ॾाढो प्यार बि कंदा आहिनि। सो हर चीज़ मां चङे नमूने करे ईंदो आहियां। चवणु हिकिड़ो कमु कर, जंहिं महिल तोखे महसूसु थिए भई सभु हाणे तोसां खिलंदा वेठा आहिनि, तोसां ॾाढो ख़ुशी हुई, ओॾी महिल तूं मौक़ो महल ॾिसी करे पोइ उन्हनि खे तूं मुंहिंजे लाइ चओ यार पंडित घुमणु चाहे थो, हिनखे स्वर्ग ऐं नर्क घुमायो, पोइ मिड़ई हली पवंदई। पर ॾिस चाहे महल ऐं ॻाल्हि सही न हुजे, ॻाल्हि सही हुजे, महल चङी न हुजे, कुझु न थींदी। अहिड़ी महिल सभई मूं थी वियो हुजे, चओ चाहे ओड़ी ॿार चओ ठीकु आहे। कुझु वक़्तु गुज़रियो, पोइ ईंदो वेंदो न, जॾहिं मौक़ो मिले। हिकिड़े ॾींहुं सभई गॾु वेठा हुआ, धर्मराज, यमराज, ॿिया सभई सभई ॾाढे मूड में वेठा। हिनखे बि चयूं भई तूं ॾाढो सुठो कमु कयो आहे, सभिनी शाबाश ॾिनसि। हिनखे चई यार हाणे तुंहिंजी पघार बि वधायूं, जेको तूं चवें तोखे असां ॾियूं बि सही। सो हिन बि मौक़ो ॾिनो। चवंदा हाणे ॿियो मूंखे कुझु न खपे, मां पंडित ॾे जेको हुयुमि नौकर हुयुमि, सो उन मूंखे चयो आहे मूंखे स्वर्ग ऐं नर्क घुमाए। सो इन करे उनखे त मोकिलियो अथई त घुमायोसि। जीरो कीअं ईंदो? या त टबड़ पूरा करूंसि, खणूंसि थो सदा अचे, जीरो कीअं ईंदो? चवंदा ईंदी उहा बि मना कई आहे भई मूंखे ज़िंदा बि रहणो आहे, पर मां ॿुधाईंदुमि बि सभिनी खे मां स्वर्ग ऐं नर्क घुमी आयो आहे। इन करे मूंखे घुमण जी ॻाल्हि करो। सभिनी सलाह कई, ॾाढी जीरे खे कीअं खणूं? आख़िर 3 ॼणा हुननि मुक़ररु कया। भई ठीकु आहे, राति जो जीअं सुम्हे हिनजो साहु खणी अचो, हिनखे घुमाए फिराए वरी सिधो फिरण खां अॻु छॾे अचोसि। जीअं ठीकु आहे। हाणे पंडित जीअं सुम्हियो पियो, हिनखे मथे खयूं, अची करे पहुचायूं, सभिनी सां मिलायूंसि, छोकिरो वठी आयुसि। चयोसीं हाणे तो घुमाइण आया आहियूं, हाणे ॾिस जेको घुमणो थी रहे, अॻ में स्वर्ग चवे घुम, नर्क चवे घुम, जेको चवे उहो तोखे घुमायूं। चए यार पहिरियों जेको आहे मूंखे नर्क घुमाए वरी स्वर्ग खे ॾिसी करे त पोइ मां वेंदुमि हलियो न वरी। जे पहिरियों स्वर्ग ॾिसां पोइ नर्क ॾिसी वञे, अजायो खोपड़ी घुमे, जेको पहिरियों जेको आहे मूंखे त नर्क घुमायो, उहो ॾिसां।
नरक में वियो ॾिठे कंहिंजूं चीखा कंहिंजूं पुकार कंहिंखे उखरी ॿोरी में कुटीनि पिया कंहिंखे बाहि में साड़ीनि पिया कंहिंजो अंग अंग जुदा पिया करनि हर कंहिंखे जहिड़ी जंहिंजा कर्म हुजनि ओड़ियूं सज़ाऊं पिया ॾियनि सभिनि जो अंग अंग जुदा त पोइ बि मरनि कोन पिया छाकाणि मरणो त हुयो कोन सभु कंहिंखे उस में डोड़ाइनि पिया कंहिंखे कुझु अहिड़ियूं अहिड़ियूं सज़ाऊं हेठि वीचारो ॾकी करे सफ़ा हो थी वियो एतिरियूं उते हालतूं ॾिठे नरक में जंहिंसां बास वीचारो विसामी वियो जंहिं महिल एतिरियूं घणियूं हिन त्यार सहे हो सभु ॾिठा सभिनी जी हालत ॾिठे हिन खे वरी पंहिंजो ख़्यालु आयो चल ॾे हाल उनखां पुछे भला कॾहिं मूंखे त हिते न अचिणो पवंदो मुंहिंजो कोई अहिड़ो कर्म त कोन्हे मूंखे में आयो मां कोई इहो सांभो बि कोन हाणे ॿुधाए मां पंहिंजी हाणे सां तयारी करियां त जान छॾायां अरे तो मां ॾिसी नथो सघां मां अची कीअं सघंदो तंहिंजे करे मुंहिंजो कमु कुझु कर इंतिज़ार तुंहिंजो हिसाबु ॾिसां थो हिसाबु ॾिठेसि चए तोखे बि अचिणो पवंदो हिते हे त वीचारो सफ़ा ॾकी वियो चए मां कहिड़ो ॾोह कयो आहे चए छा आहे तूं तो रस्ते में वञे पियो सो हिकिड़ो मोची हो तुंहिंजी जूती टुटी पई उनखे ठवाई उनखे 2 पैसा अॻियो पैसा हूंदा आहिनि जेके वॾा जेको पैसा उहे 2 पैसा जेके नी तोखे उनखे ॾियणा पर तूं पंध ते हुजण जे करे उनखे धौंसी ॾेई करे पैसा न ॾिना हूंदे तूं खाधा नी हाणे तुंहिंजा पैसा त खाई वियो आहे पर हाणे जेको आहे उहो हिते पुॼी विया तुंहिंजे हिसाब खाते लिखियो पिया सो 2 पैसा जो ॾींहुं तोखे भोगण जे लाइ हिते अचिणो पवंदो चए हा पोइ जेको थी मां हाणे वठियो मां हिते पोइ न अचां हिते मां ॾिनी वेंदो आहियां जेको चओ मां जीअं चवां हिसाब आहे छा या मां उते कंहिंखे दान करां कुझु ॾियां जे पोयनि खे ॾियां चवंदो उहो चवंदो मां पाणे उगाड़ींदो उहो बि नथो माने मां हिते अचण खां पोइ उगाड़ींदोमांसि छा जेको उगाड़ो भले मां हाणे ॾिनी वञा आयो उअं ई आहियां नरक में जेको चओ वरी मां हिते वरी न अचां बसि अहिड़ो को मां हिते ॾिसी करे हो थी विया चए पोइ ईअं कर जेतिरे जो पैसो जे ड्रामे जा पैसा हूंदा आहिनि जेतिरो पैसो आहे ओतिरो जेको आहे तुंहिंजी चमड़ी कटबी ऐं उहा चमड़ी तुंहिंजी खींचे करे कटे करे उनखे ॾिबी पोइ तुंहिंजो कर्ज़ु लहंदो हे वीचारो चुप करे वियो चए ओतिरो घाव पैदा कंदा तुंहिंजो जेको आहे कंदा हिन वीचारो चयो ठीकु आहे भाई जेको ई आहे तो कधो मारी थियो चमड़ी मां ॾेई वेंदा वरी हिते न अचिणो पवे ओड़ी मां जबूरी खणी आया पैसे जेतिरो छिके करे मास्क ॾियो वीचार खे ॾाढो ईज़ाम लॻो ॾाढो ॾुखियो थियो वञी खोपड़ी घुमे पई हली न पियो सघे त एतिरे में हिनखे जीअं ॾिठे हिनखे हाणे यार मां नरक सॼो घणो घुमियो आहे हाणे वधीक मां ॾिसी बि नथो सघां इन करे हाणे मूंखे वठी हलो हे त हाणे ॿिए पासे हलूं चवनि हे त अञा शुरूआत आहे अञा 24 नरक ॿिया ॾींहं हे त अञा हिकिड़ो घुमियो आहे हे त अञा तोखे पहिरियों अञा हिकिड़ो टेलर ॾेखारियो आहे अॻिते सॼो पियो आहे चवनि न मूंखे पहिरीं बसि पूरो करे छॾियो आहे छा हिनखे ॿिया केरु ॾिसंदो इन करे मूंखे हाणे वठी हले थो उतो वठी आयुसि वीचार खे चांहि पाणी पीआयूं कुझु साह पयुसि चए हाणे भला स्वर्ग ॾिस चए हलो ठीकु आहे स्वर्ग ॾिसंदो आयो स्वर्ग में स्वर्ग जो माहौल ॾिसी करे थधियूं हवाऊं ख़ूबसूरत वण टिण बहितर माहौल जड़ियल महल सभु प्यार मोहबत वारा रहण वारा अचण वञण जो स्वागत कयूं पंध जी चाल आहे ॿियो सभु जेको बि आहे सभु एॾा सभु सुठा ॻाल्हाइण वारा मिलण वारा सभु भरको पंहिंजो पाण करे पियो सभु मोहबत वारा सभु अची गॾु थिया हिन खे ॾाढो मज़ो आयो सभु ॾिसी करे हिकु हिकु चीज़ खे हिन खे ॼण हेठि वञण विसरी वियो त को मूंखे वञिणो बि आहे एतिरे में 2 ॼणा ॾिठा हिकिड़ो आयो न उहो पूरो सारो अञा पर उहो ॾाढो ख़ुशि लॻे पियो ॾाढो ठीकु ठाक हिकिड़ो हुयो ॾाढो सीते ॾाढो बहितरीनु ॾाढो सेठो ॾाढो चङो हो पर घड़ी घड़ी के दौरा पवनि पिया स्वर्ग में दौरा पवंदा पिया त इहो छा थियो आहे हिनखे वरी वरी पाणी जा छंदा आणे वरी जेको आहे त अखि खोलाइनि थोरो चङो थिए वरी ॻाल्हाए वरी दौरो पवे वरी बेहोश थी वञे
हे वीचारो परेशान थी वियो। हिन खां पुछे यार हो अहिड़ो आयो बि कोन जेको आयो आहे उहो एॾो ख़ुशि कहिड़ो आहे जेके न आया आहिनि। हिन खे एॾा दौरा पवंदा पिया आहिनि, स्वर्ग में अचण खां पोइ दौरा अथसि, चकर छा आहे? तुंहिंजो छा आहे हिते अचण खां बाद हर कंहिंखे पंहिंजे सुखनि जो ऐं दुखनि जो पतो पवंदो आहे। भई स्वर्ग त मिलियो, भई केतिरे वक़्त मां स्वर्ग में रहंदुमि, जॾहिं मुंहिंजा कर्म पूरा थींदा वरी निकिरी वेंदुमि, कंहिं जनम में वेंदुमि या कुझु थींदो जेको बि थींदो। ऐं ओतिरा ॿारनि खे स्वर्ग छॾिणो ई पवंदो। इन करे हिन खे दौरा पवंदा पिया। चवंदा कम कहिड़े कम ॾाढा सुठा अथसि, आयो बि चङो आहे, हेठि बि चङो करे, पर हेठि पर बि खोड़ गॾु कया अथई, अथसि बि सभु कुझु। चए पोइ परेशानी जो छो आहे? ऐं हो जेको आयो आहे एतिरो तेॾो चए कर्म मुंहिंजा एॾा घणा चङा कोन्हे, पर जेको बि स्वर्ग में आहे चए उहो एॾो थोरे वारो ख़ुशि कहिड़ो आहे, घणे वारो ख़ुशि न आहे छो? चवण जो कारण इहो आहे, उहो जेको पहिरियों खड़ो आहे न उनखे पतो आहे मुंहिंजा कर्म पूरा सारा आहिनि, जेके बि आहिनि चङा आहिनि, पर हिन जेतिरो पंहिंजो पाण खे वधायो वसायो चङो कयो बणायो ओतिरो ई हिन पंहिंजे ॿारनि खे माहौल खे उसे पासे वारनि खे एतिरा संस्कार गुण इख़लाक किरदार उहे सभु उन एतिरा त ॿारनि खे चङा ॾिना आहिनि, एतिरो त माहौल बहितर कयो आहे, उनखे सभु एतिरो त सुठो बणायो अथई जो उन्हनि खे जेको कुझु बणाए आयो आहे ऐं जेको कुझु ॾेई आयो आहे, इन करे हाणे जेको ॾेई आयो आहे हिन जा जेके बि कर्म आहिनि बेशक पूरा सारा अथसि, पर जेके चङा गुण इख़लाक किरदार हली चली सभु कुझु बहितर करे आयो आहे, हाणे हुन सां उहे जेके बि चङाइयूं कंदा बहितरियूं कंदा सभिनी सां चङाई हलंदा दान पुण्य सत्कर्म पंहिंजे जीवन खे सुखियो कंदा ॿियनि खे सुखियो कंदा जेतिरी चङाइयूं कंदा उहे सभु चङाइयूं जेतिरियूं जेतिरियूं उन्हनि खे फल मिलंदो वेंदो ओतिरो ओतिरो फल, छाकाणि संस्कार गुण इख़लाक सभिनी ॿारनि खे एतिरो सुठो बणायो आहे त जेतिरो फल उन्हनि खे मिलंदो ओतिरो फल बणाइण जो फल हिन खे मिलंदो वेंदो, तंहिंजे करे हिन जा पंहिंजो पाण गुण वधंदा वेंदा, हे सदाई स्वर्ग में रहंदो, सदाई ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। ऐं जेको घड़ी घड़ी बेहोश थिए थो, घड़ी घड़ी इहो थिए थो, उन कम त चङा कया नी, पाण खे बणायो अथई वधायो अथई सभु कुझु कयो अथई, पर इन पंहिंजे घर ॿारनि को सभिनी को लापरवाही वरिती, केॾे तके बि कोन। इन करे हिन जी लापरवाही बेपरवाही छड़ो मनमानी जे करे हिन जा ॿार जेके नी हुननि खे गुणनि इख़लाक इज़त मान शान जो को पतो बि कोन्हे, उहो सभु पंहिंजी मनमानी वारा सभु उहे त जेको वणेनि करे इनखे ट्रपड़ जाम ॾेई आयो आहे, कयो बि खोड़ अथई, पाण जेको करे आयो आहे उन स्वर्ग मिलियो, पर जेको कुझु उन्हनि खे ॾेई आयो आहे जेतिरो कुझु कयो अथई जेतिरो उन्हनि खे जहिड़ो बणाए आयो आहे, हाणे जेके जेके उनजे टपड़नि सां उन सां न गुणनि ॾियण जे करे अवगुण ॾियण जे करे हाणे जेके जेके उहे पाप गुनाह सभु कंदा वेंदा, त जेतिरो जेतिरो पाप उन्हनि खे लॻंदो वेंदो ओतिरो ओतिरो पाप हिन खे बि लॻंदो, छाकाणि त हिन टपड़ इहो सभु ॾेई आयो आहे, इन जे करे उहे एतिरो पाप कंदा पिया आहिनि, न बणायो इन करे पाप कंदा पिया आहिनि, इन करे उन पापनि जे करे हिन जा जेके बि पुण्य आहिनि उहे जल्दी पुण्य ख़तमु थींदा वेंदा, पाप खाईंदा वेंदा ऐं थोरे वक़्त खां बाद स्वर्ग छॾे करे वञणो पवंदुसि, इन करे जल्दी जल्दी बेहोश थिए थो, जल्दी जल्दी हिन तकलीफ़ पहुचे थी। तंहिंजे करे कुदरत असां सभिनी खे अहिड़ो त बणायो आहे जो जीअं ई ॿार जी अञा असां सोचींदा ॿार पेट में हूंदो आहे तॾहिं बि असांखे ॿार जो ध्यानु हूंदो आहे, ॿार खे कोई तकलीफ़ थिए ॿार खे बहितर कयो, ॿार जे पैदा थियण खां बाद में सभु ख़ुशियूं ॿारनि खे ॾियण जे लाइ तयारु हूंदा, सभु कुझु ॾींदा, असां ॿारनि खे ॾींदा सभु कुझु हुनखे सुख सुविधाऊं ख़ुशी, उन्हनि जो हिकिड़ी बना छड़ो न बि असां न ॿुधी सघंदा आहियूं, पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो, ॿारनि खे असां सभु कुझु ॾियण लाइ तयारु, पंहिंजी ज़िंदगी जीवन सभु कुझु असां ॿारनि खे ॾियण लाइ तयारु आहियूं। अॼु असांजी पोज़ीशन इहा हूंदी आहे, असां ॿार खे न करणु ॼण हिकिड़ो गुनाह सम्झंदा आहियूं,
ॿारनि खे ख़ुशियूं ॾियण में, ॿारनि खे करण में असां काई कसर न छॾी आहे, पर असां उन्हनि खे इंसान बणाइण में हिकिड़ी कसर छॾे ॾिनी आहे। मालिक असांखे इंसान बणाए करे ॾिनो, इंसान पैदा करे ॾिनो, असां इंसान बणायासीं या न बणायासीं उहो असांजे मथां आहे। तंहिंजे करे असां जॾहिं पंहिंजे फर्ज़नि ते पूरो उतरंदा पाण खे बहितर कंदा आहियूं त पोइ उते सभु कुझु बहितर थियणु शुरू थी वेंदो आहे। इन करे असां ॾिसंदा आहियूं जेकॾहिं ॿार असांजा चङा हूंदा आहिनि असां सदाई पंहिंजो पाण ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, चहिरो बहकंदो रहंदो आहे। पर अॻिते हली करे ॿार कोई ग़लति पासे वेंदो आहे, ग़लति तरीक़ा अपनाईंदो आहे, ग़लति क़दम खणंदो आहे, उहो मनमानी कंदो आहे, लेकिन असां अंदरि ई अंदरि पचंदा ऐं पोसरंदा रहंदा आहियूं, बाक़ी नर्क जीवन लॻंदो आहे, कुझु बि न लॻंदो आहे। तंहिंजे करे असां ॿारनि ते महिनत तमामु घणी कंदा आहियूं, उनजी ख़ुशी उनखे सभु कुझु ॾींदा आहियूं, पर असल चीज़ आहे असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि खे इंसान बणाइणु, उन्हनि खे बहितर कयोसीं, गुण इख़लाक़ ॾिनासीं, प्यार सां गॾु चङाइयूं ॾिनियूंसीं, असां हिते बि सुखिया हूंदासीं, उते बि सुखिया हूंदासीं, असांजो सभु कुझु बहितर हूंदो, सदाई असां वधंदा वधंदा। ऐं न असां में कमी आहे, न असांजे ॿारनि में कमी आहे। असां में बि कमी काई कोन्हे, असां ॿारनि खे हर ख़ुशी ॾियण जे लाइ सभु कुझु कंदा पिया आहियूं। ॿारनि में बि कमी कोन्हे, ॿारनि खे बि जहिड़ो असां चाहियूं था ओड़ा बणिजी ॾेखारीनि था, सिर्फ़ु असांजे सिस्टम जी थोरी कमी आहे। असां पंहिंजे थोरे सिस्टम खे ख़राबु कयो आहे। असां थोरी पंहिंजी ग़लती जे करे असां पंहिंजो पाण खे बि विञायो आहे, असां पंहिंजे ॿारनि खे बि विञायो आहे। छाकाणि त न असां पियूं ॾाढा थियण लाइ तयारु आहियूं, न वरी असां ॿारनि खे पुट ऐं पोटो बनायो आहे, ॾोहिटो बनायो आहे। बसि उते असांजो सिस्टम थोरो ग़लति थी वियो आहे। जेतिरो असांजो ॿारनि में प्यारु आहे असां उनजे लाइ थोरो जेका उन्हनि खे ज़रूरत आहे असां उहो ॾियूं, जेका उन्हनि जी चीज़ खपंदी आहे असां उन्हनि खे उहा ॾियूं। उन्हनि खे असांजो सभु चीज़ूं तॾहिं खपंदियूं नी जॾहिं जेकॾहिं गुण आहिनि, इख़लाक़ आहिनि, संस्कार आहिनि, त पोइ उहो जेको कुझु ॾींदासीं उनखां पाण बि ख़ुशि रहंदा, अञा कई गुना वधाईंदा। पर जेकॾहिं इख़लाक़ किरदारु न ॾिनासीं, उहो हूंदे सूंदे चवंदासीं करूं छा, आहे त कंदासीं छा। मां खोड़ ॾाढी ॼणी मुंहिंजो एतिरो काफ़ी माण्हुनि सां वास्तो आहे। कोई एयरलाइन जो मालिक आहे, कंहिंजो 2-2, 3-3 करोड़ जो रोज़ जो कारोबार आहे, फेल अथसि। उहो करोड़पति चओ, अरबपति चओ, खरबपति चओ, जड़ा चओ, साबित। पर जेके हुनजा ॿार आहिनि, हिकु पुटु बि अथनि, 2 ॿार बि अथनि, त मां हुनजे ॿारनि खे 10 खां 15 लखे ताईं नौकिरी कंदे ॾिठो आहे। अॼु सभु सामान त वॾा परेशान, उहे चवंदा अथनि भई सामान आहे सभु टबर कंहिंजे लाइ नहीं, घर ॿेर पिया त छा कंदासीं। उहे असांखे पंहिंजी लाइफ खे असां पंहिंजे हुनखे वेचारे पतो ई कोन्हे असां ख़र्चूं छा में, छा कयूं, छा में लॻायूं, भई पाण वञी ॼाणो, असांखे पंहिंजी ज़िंदगी खपंदी आहे, असां उते हलंदासीं। तंहिंजे करे असां ॿारनि खे बणाईंदा आहियूं, पर संभार वारो त बणायूं, ॾियण त चाहींदा आहियूं, पर संभार करण वारो त बणायूं, उन्हनि खे हलण वारो त बणायूं, उनखे तौर तरीक़ा त ॾियूं। तंहिंजे करे असां ॿार जा इख़लाक़, किरदार, गुण उहे सभु ज़रूरु ॾिसूं, पर उहे सभु थींदा तॾहिं जॾहिं असां पंहिंजो पाण खे बदिलाइणु शुरू कंदासीं। पंहिंजे माहौल खे, घर खे, ॻाल्हाइण खे, खाधे पीते खे, अंदाज़ खे, चङे पासे वञण खे, उन सचे साईं जी रहमत खे पाइण खे, जॾहिं जॾहिं असां उन सचे साईं जी रहमत खे पाईंदा वेंदासीं असांजो जीवन बहितर थींदो। सो हक़ीक़त में असां सभिनी जो फ़र्ज़ु उहो ई हूंदा त असां आहिस्ते आहिस्ते पाण खे बदिलायूं, पाण खे थोरो बदिलायोसीं, सभु कुझु बदिली वेंदो।
पाण खे असां सिर्फ़ु असांखे ख़्याल जी दुनिया हूंदी आहे, ॿियो कुझु थोरो ख़्याल ई बदिलाइणो पवंदो आहे, थोरो पंहिंजो पाण खे बदिलायूं बसि, ॿियो कुझु न हूंदो आहे। पाण खे ख़्याल बदिलियो, भई असांजी सोच हुजे ॿारनि खे बणाइणो आहे, पोइ ॿारनि जे करे हक़ीक़त में वधीक बहितर हूंदो आहे। जेके असां जेतिरो घर में सुठो सां गुज़ारे सघंदा आहियूं ॿाहिरि थोरो सुठो गुज़ारे सघंदा। घर जी थोरी ख़ुशी संसार जा सभु दुख ख़तमु करे वेंदा आहिनि। ॿाहिरि जेको करूं घर में पिटको हुजे छा कंदासीं, सभु कुझु ख़तमु त थी वेंदो आहे, हूंदो छा आहे। तंहिंजे करे थोरो छड़ो ख़्यालु बदिलाइबो आहे, थोरो ख़्यालु, थोरी सोच बदिलाए, जीअं हो चइबो आहे न, हिकिड़ो कुंभार थांव बणाए पियो ऐं पोइ चिलम बणाए पियो, चिलम ठाहींदे ठाहींदे हुनखे ख़्यालु आयो बन खे बसि मोड़े करे वकोड़े करे वरी हुन जेको आहे उनमें जो सुराही ठाहिणु शुरू कई। तो कुंभारनि वेठी ज़ाल चए तोखे सभु कुझु खपंदो आहे, छो बदिलाई, पहिरियों चिलम बनाई पोइ सुराही बनाई, चए न बसि ठहींदे मुंहिंजो ख़्यालु बदिलियो। ऐं एतिरे में मिटी जो आवाज़ु आयुसि, चए तो जो ख़्यालु बदिलियो मुंहिंजी सॼी ज़िंदगी बदिलजी वई। अॻु में चिलम हुयमि, पाण बि सड़ा मथो बाहि मां ॿियनि खे बि साड़ा, हाणे पाण बि ठरंदमि, ॿियनि खे बि ठारींदमि, थधो पाणी पीअंदमि, सभु कुझु। सो हक़ीक़त में हिकिड़े ख़्यालु बदिलण सां सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। थोरी सोच बदिलाइण सां सॼो सोच सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। थोरी सोच असांजे घर खे स्वर्ग खां नर्क करे छॾींदो आहे, थोरी सोच असांखे स्वर्ग में जो नर्क बनाए छॾींदी आहे। असांजी मर्ज़ी आहे जेको बनाए। थोरी सोच असांखे ऊचाई ॾेई छॾींदी आहे, थोरी सोच रुसवा करे छॾींदी आहे। तंहिंजे करे असां थोरो थोरो छड़ो पंहिंजो पाण खे बहितर कयूं, चङो कयूं, सभु कुझु बहितर थी वेंदो। सो जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो हक़ीक़त में मालिक असांखे वॾो बनायो आहे, असांखे फ़र्ज़नि जी दुनिया में मोकिलियो आहे। उन पंहिंजो कमु पूरो कयो आहे, असांजी गोद में इंसानु ॾिनो आहे। हाणे असांजो कमु शुरू थींदो आहे त असां उनखे इंसानु बणायूं। मालिक रहमत कई आहे, असांखे पंहिंजो घरु ॾिनो आहे, असांजो कमु आहे असां पंहिंजे घर खे घरु कयूं। मालिक पंहिंजी रहमत कई आहे, असांखे पंहिंजो कारोबार ॾिनो आहे, लेकिन जेका सोच रखी करे असां बिज़नेस कयोसीं उन थोरो अमल कयूं, असां सदाई वधंदासीं। लेकिन असां उन सां दोखो कयूं या पाण सां दोखो कयूं, मां ठाहियूं हिकु न करे ऐं कयूं ॿिए पासे, उते थोरो उबतो सभु कुझु थी ज़रूरु पवंदो आहे। जंहिं मक़सद सां असां नियत रखीसीं, जंहिं मक़सद सां कयोसीं, जंहिं मक़सद सां मालिक को वरितोसीं, असां छड़ो उन ते पंहिंजो पूरो उतरूं, ॿियो कुझु बि न कयूं। जंहिं सोच सां असां गाॾी वरितीसीं, भई छाजे लाइ वरितीसीं, कहिड़ा सुख कंदासीं, असांजी गाॾी उन पासे हली, उहा गाॾी असांजी सदाई हलंदी रहंदी। लेकिन ग़लति ट्रैक ते जॾहिं बि गाॾी वेंदी आहे त उनजो रिज़ल्ट चङो कोन ईंदो। तंहिंजे करे थोरो हल्को सो पाण खे चेंज करणी पवंदी आहे, थोरी सोच, बाक़ी सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। सो उन मालिकदारी इहा ई अरदास त प्यारे अरुण सां गॾु मालिक हर हिकु इंसान खे, हर हिकु घर खे, हर हिकु लेडी जेंट्स पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ॾे जो जंहिं मक़सद सां मालिक जीवन ॾिनो आहे, जंहिं मक़सद सां उन असांखे निवाज़ियो आहे, ॿारनि सां, घर सां, परिवार सां, कारोबार सां, शल सां सभु उन ते पूरा उतरूं ऐं असांजो घर, परिवार, संसार उन सचे साईं जी रहमत सां सदाई हिकिड़ो स्वर्ग जो ॾेख ॾे सां सभु जिते ख़ुशि ऐं ख़ुशहाल हुजे, सभु आबाद हुजे, सभु मालिक जी रहमत हुजे। सो अॼु जे प्यार भरे अवसर ते परम प्यारे प्रदीप कुमार, अरुण, संदसि परिवार ऐं सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे परम प्यारे अरुण जे नंढड़े रैनिश जेको अंधारे में सोजरो हुजे, दीप हुजे, जंहिं घर में, हर हिकु जे घर में जीअं प्यार ऐं मोहबत जो दीप जॻे, हर हिकु हर जगमगाईंदो रहे। रैनिश जे जनम जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम
राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभ कामनाओं वाधाई सच सच